काफ़ी सालन खां इहो कमु बंदि लॻो पियो आहे। सोचे जेके स्टूडेंट आहिनि सभई ॿाहिरि वेठा आहिनि, गर्मी आहे सर्दी आहे, महिरबानी करे इहा लाइब्रेरी मरामत कई वञे इन जी। पोयां लाइब्रेरी जेका मुसलसल 1.5 साल खां रोलड़े जो शिकार आहे। जेके ॿार अचनि था उनजी एतिरी कैपेसिटी उन लाइब्रेरी में कोन्हे जो पूरो वेही सघनि। तक़रीबन 8 बजे लाइब्रेरी खुले थी, 8:15 बजे फुल थी वञे। ऐं जेके MD या शागिर्द आहिनि उहे वीचारा ॿाहिरि छबर ते गर्मी में पढ़नि था ऐं उन्हनि खे एतिरी फैसिलिटीज़ कोन थी ॾिनी वञे जो अंदरि वैकेंसी आहे उहे वेही सघनि। जेके नंढा ॿार अचनि था जंहिंजी स्कूल जी एडमिशन थियल आहे उहे त स्कूल वञनि, उन्हनि खे बि सीट ॾिनी थी वञे, पर जेके MD सां जेके रिलेटेड आहिनि उन्हनि खे सीट नथी मिले। वजह छा आहे उनजी? पोइ लाइब्रेरी आहे, छो जो हिन जी सरकार जी बजट रखियल आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त हिते इंतिज़ामिया सफ़ा सुस्त वेठल आहे। असांजो मुतालबो आहे त जीअं जल्द सां जल्द लाइब्रेरी मुकमल कई वञे ऐं शागिर्दनि जी जेका बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। सुबुह खां अचूं था 8 बजे ताईं, हिते पार्क में वेठा आहियूं, असांखे माना को सीट नथी मिले लाइब्रेरी में अंदरि वेहण लाइ। ऐं असां पाण MD जा शागिर्दूं, मथां असांजी टेस्ट बि आहे 20 सेप्टेम्बर ते। माना असांखे एतिरो न आहे त माना को सीट मिले जिते असां वेही सघूं। असां एतिजाज बि कया न, वॾनि अफ़सरनि ॾे बि वियाऊं ऐं असांजी माना किथे बि को मुतालबो मञियो नथो वञे। सो वॾनि इंतिज़ामिया खे बि इहो ई मुतालबो आहे ऐं गवर्नमेंट खे बि इहो मुतालबो आहे त असांजा मुतालबा मञिया वञनि। काफ़ी सारा लाइब्रेरी जे अंदरि मसइला आहिनि त पाण हिकिड़ो अचूं था परे खां सीड़जी त असां हिते लाइब्रेरी जे अंदरि पढ़ण था अचूं, पर असां ॾिसूं त हिते असांखे माना जॻह नथी मिले। हाणे हिनमहिल बि असां आया आहियूं त अंदरि स्पेस एतिरो न आहे त असां वेही सघूं, त हिते असांखे माना ॿाहिरि वेहणो थो पवे, ऐं नतीजे में असांजी पढ़ाई काफ़ी डिस्टर्ब थिए थी। ऐं हे जेका बिल्डिंग आहे इन जो काफ़ी जेको आहे सो पहिरियां कमु हलियो, वरी काफ़ी सालनि खां माना जेको कमु हिन जो रुकियो पियो आहे, त असां इहो ई मुतालबो था कयूं त महिरबानी करे हीअ बिल्डिंग जल्द अज जल्द तयारु कई वञे त जीअं शागिर्द पंहिंजी जेका तालीम आहे उहा सुठे नमूने सां हासिलु करे सघनि। हिन लाइब्रेरी जो कमु शुरू थियो हुयो उहो 3 साल पहिरियां थियो हुयो, तक़रीबन साल ॾेढ हलियो, वरी साल थी वियो आहे हिनखे जेको आहे बंदि थी वियो आहे, कमु अञा ताईं स्टार्ट न थियो आहे। रिसेंटली बजट बि आई आहे 2 करोड़, त अञा ताईं बि ठेकेदार बि गाइब लॻा पिया आहिनि, मज़दूर बि न आहिनि, कुझु बि को बि कमु हिन जो न आहे थियो। ऐं असां जेको आहे सो मुसलसिल जेको आहे 3 सालनि खां जिदोजहद कंदा रहंदा आहियूं। मुख़्तलिफ़ इंतिज़ामिया सां, ज़िले इंतिज़ामिया सां, लाइब्रेरी इंतिज़ामिया सां मिलियासीं, पर पोइ बि अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजी ॻाल्हि नथी ॿुधी वञे। ऐं असां जेको आहे सो एतिजाज बि कयोसीं रिसेंटली, पोइ बि असांजो को बि मसइलो हल न कयो आहे। ॿी सूरत में असां जेको आहे सो एतिजाजी तहरीक खे वधाईंदासीं अगरि मसइला हल न कया विया त।